नाज़िन घोटकी वेझो घरनि के बाहे में औरत सड़ी फोत थी वई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर एहसान क़लवर। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कादरपुर वेझो ॻोठ आहे मुहिब सुंदराणी, जिते चुल्ह मां चिणग उथण सबबि ओचितो मोहम्मद मिठल सुंदराणी जे घर खे बाहि लॻण जे नतीजे में जेका हुननि जी घरवारी घर धणियाणी जेका अलाह बचाई पीरसर औरत आई, उहा सड़ी फोत थी वई आहे। जॾहिं त घर में जेको पियल अनाज ऐं ॿियो जेको सामान ऐं 3 मेहूं बि जेके आहिनि उहे सड़ी मरी वियूं आहिनि। ऐं ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त तेज़ हवा सबबि जेका आहे चुल्ह मां चिणग उथण जे सबबि मोहम्मद मिठल सुंदराणी जे घर खे बाहि लॻण जे करे जेको आहे समूरो सामान अलाह ताला बि सड़ी रख थी वियो। जॾहिं त जेका पीरसन औरत घर में सुतल हुई त उहा बि जेका आहे सड़ी फोत थी वई आहे। ॻोठाणनि जो इहो बि चवणु आहे त असां बाहि लॻण खां पोइ फायर ब्रिगेड अमले खे बार बार फ़ोनियूं कयूं, इतलाह ॾिनो, पर फायर ब्रिगेड अमलो जेको आहे वाक़े वारे हंधि न पहुतो। न पहुचण जे करे जेको आहे एॾो वॾो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु जेको ॻोठाणा आहिनि पंहिंजे मदद पाण जेको आहे बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जी एहसान, अवां जी महिरबानी।